सिंध जे ॿेटन ते वफ़ाक़ जी वालारी सदारती आर्डिनेंस ख़िलाफ़ धरती धरणी सरापा एहतिजाज पणियल आहिनि। एसटीपी पारां डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवाणी में अॼु गवर्नर हाउस आॾो धरणो हयो वेंदो। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां ॿेटन ते वफ़ाक़ जे कब्ज़े जी अथॉरिटी क़ाइम करण बाबति सदारती आर्डिनेंस जारी करण ख़िलाफ़ अॼु कराची जे ताजमहल होटल गोरा कब्रिस्तान खां प्यादल फुआरो चौक ताईं रैली कढी वेंदी। डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवाणी में गवर्नर हाउस आॾो धरणो हणी याददाश्तनामो पेश कयो वेंदो। धरणे में शिरकत लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां एसटीपी जे कारकुननि काफ़िला कराची ॾांहुं रवाना थी चुका आहिनि, जॾहिं त रैली में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुनियनि तोड़े क़ौमपरस्त पार्टियुनि जा अॻवान शरीक थींदा। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त पीपुल्स पार्टी सिंध जी अवाम सां वेसा घाती कई आहे। पीटीआई सिंध दुश्मन पार्टी आहे जंहिं सदारती आर्डिनेंस जारी करे ज़बरदस्ती सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े करण जी कोशिश कई आहे।